दुरूद शरीफ। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वल आकिबतु लिल मुत्तकीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन वअला आलिही व अस्हाबिही अजमईन। सुभान अल्लाह। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। सुभान अल्लाह। या अय्युहल्लज़ीना आमनुत्तकुल्लाह वकूनू मअस्सादिकीन। सदक़ल्लाहुल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम। मौलाया सल्लि व सल्लिम दाइमन अबदा अला हबीबिका खैरिल खल्क़ि कुल्लिहिम मुहम्मदुन सय्यिदुल कौनैनि वस्सक़लैन वल फ़रीक़ैनि मिन उरबिन व मिन अजमी हुवल हबीबुल्लज़ी तुरजा शफ़ाअतुहु लिकुल्लि हौलिम मिनल अहवाल मुक़तहिमी। सुभान अल्लाह। पुरानी यादुन के अज ताज़ो क्यों था? जी अबा। हुस्न मुर्शिद जो हुस्न मुर्शिद जो पचाए सुबहान सारो पचाए मुर्शिद कामिल जो पको कर नजारो। हिन नज़ारे में आहे बहारी अदा हिन नज़ारे आहे दिलड़ी उजारी अदा। वाह वाह। हज़ारे बीमारियों अंदर में हुयूं हज़ारे बीमारियों अंदर में हुयूं पर मुर्शिद कामिल जी नजर साथियों। सुभान अल्लाह। दूर मुर्शिद कामिल जी नजर साथियों। निगाहे मुर्शिद में निगाहे मुर्शिद कामिल में ये तासीर देखी बदलती हजारों करोड़ों की तकदीर देखी। अल्लाह अल्लाह करने से अल्लाह अल्लाह करने से अल्लाह नहीं मिलता। ये अल्लाह वाले हैं जो अल्लाह से मिला देते हैं।
मुतसामिन हज़रात आशिकान मुस्तफ़ा ग़ुलामान मुस्तफ़ा मामा जे साम्हूं तक़रीर जे लाइ नया बीठो सिर्फ़ ऐं सिर्फ़ मुहम्मदी लिस्ट में नालो लिखाईंदुमि मुहम्मदी लिस्ट में नालो ॻणाईंदुमि। तंज़ीम इस्लाहुल फ़ुक़रा हुसैनिया नक्शबंदिया जे ज़ेर एहतमाम अज़ीम शान फ़क़ीदुल मिसाल जलसा अज़मत मुस्तफ़ा व शान अहल बैत व अज़मत सहाबा जे इनकात ते मां तमाम घोटकी वारनि खे दिल जी गहरायुनि सां मुबारक थो ॾियां। बस मां इहो ई अर्ज़ु रखंदुमि त सभु सचे अक़ीदे वारा हो, सची मोहब्बत वारा हो, सभु अहले ज़िक्र वारा हो। बस मां इहो ई अर्ज़ु रखंदुमि सचे अक़ीदे सां सची मोहब्बत सां दिल वारे बर्तन खे सिधो रखणु असांजे तव्हांजो कमु आहे। उन दिल वारे बर्तन खे भरणु सरकारे मदीना शहनशाह मदीना जो कमु आहे। सुभान अल्लाह। ॿियो इहो बि अर्ज़ु रखंदुमि त असांजे तव्हां वॾा ख़ुशकिस्मत आहियूं जो हिन दजाली दौर में कंहिंजी दिलि ते कंहिंजी आंगुर लॻल आहे, कंहिंजी दिलि ते कंहिंजी आंगुर लॻल आहे। असांजे तव्हां वॾा ख़ुशकिस्मत आहियूं जो असांजी दिलि ते आले रसूल औलाद अली अल्लाह जे कामिल अकमल वलीअ जी आंगुर लॻल आहे, जंहिं आंगुर मुबारक रखी फरमायो आहे इश्क जो सबक़ ॾिनो आहे, हथ हुजे कार में दिलि हुजे परवरदिगार में। यही प्यार मोहब्बत जा इश्क जा ज़िक्र जा सबक़ ॾिना अथऊं। काथे बि हुजो, घर में हुजो, बाज़ार में हुजो, मस्जिद में हुजो, मिंबर ते हुजो, काथे बि हुजो, वेहंदे बि कर अल्लाह, उथंदे बि कर अल्लाह, घुमंदे बि कर अल्लाह, आवाज़े बुलंद चओ अल्लाह 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 अल्लाह। सब तारीफ़ूं अल्लाह ताला जी लाइ आहिनि जेको ख़ालिक हो मालिक आहे। अल्लाह ही मबूद आहे, अल्लाह ही मक़सूद आहे, अल्लाह वहदहू ला शरीक आहे। अल्लाह ताला जी कुदरत बेमिसल बेमिसाल आहे। तमाम दुरूद सलाम, तमाम दुरूद सलाम सरकार अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ाते मुक़द्दसा जे मथां अल्लाह ताला पंहिंजे हबीब खे वॾो शान वॾो मक़ाम अता फरमायो आहे। अल्लाह ताला पंहिंजे हबीब खे वॾो शान वॾी इज़त अज़मत अता फरमाई आहे। ऐं अल्लाह ताला पंहिंजे हबीब जे सदके पंहिंजे हबीब जे सदके पंहिंजे हबीब जे उम्मत जे मक़बूल बाननि खे बि वॾो शान अता फरमायो आहे। मां अर्ज़ु रखंदो हलां अल्लाह वारा अल्लाह वारा अल्लाह जे नूर जो मुज़हर आहिनि। बेशक अल्लाह वारा बाज़े बुलंद चओ अल्लाह वारा अल्लाह जे नूर जो मज़हर आहिनि। अल्लाह वारनि जी सोहबत बुराई जे रस्ते खां बचण जी ढाल आहे। ऐं अल्लाह वारनि जी सोहबत अल्लाह वारनि जी सोहबत सां अल्लाह ऐं अल्लाह जे हबीब जी सच्ची मोहब्बत सच्चो इश्क पैदा थींदो आहे। अल्लाह जे मक़बूल बाणनि अल्लाह जे कामिल वलियनि जी सोहबत सां अल्लाह ऐं अल्लाह जे हबीब जो कुर्ब हासिल थींदो आहे। जहिड़ी तरह अल्लाह ताला क़ुरान मजीद फुरकान हमीद में इरशाद थो फरमाए या अय्युहल्लज़ीना आमनु तक़ुल्लाह व कूनू मअस-सादिकीन। सुभान अल्लाह। अल्लाह ताला फरमाए थो अल्लाह ताला कंहिंखे थो फरमाए या अय्युहल्लज़ीना आमनु ए ईमान वारो ए ईमान वारो अल्लाह खां डरो ए ईमान वारो कंहिंखे हुक्म अल्लाह जे कामिल वलियनि जी सोबत जो ईमान वारनि खे हुक्म अल्लाह ताला फरमाए थो ए ईमान वारो अल्लाह खां डरो ऐं सचनि सालियनि अल्लाह वारनि अल्लाह जे कामिल वलियनि जी सोबत इख्तियार कयो। सुभान अल्लाह।
अल्लाह ताला हिन आयत करीमा में मोमिनन सां मुखातिब थी मोमिनन खे हुकुम फरमाए रहियो आहे त मुंहिंजो खौफ मुंहिंजो क़ुर्ब तव्हांखे तॾहिं हासिल थींदो जॾहिं मुंहिंजे सालिह बाननि अल्लाह वारनि जी सोबत इख्तियार कंदव। सुभान अल्लाह। जंहिंखे अल्लाह ताला पंहिंजे मक़बूल बाननि अल्लाह वारनि जी सोबत सां नवाज़ो आहे त उनजो उन्हनि ते हिते बि करम आहे त क़ब्र में बि करम थींदो त क़यामत में बि करम थींदो। बेशक। अल्हम्दुलिल्लाह। असां हुसैनी जेके आहियूं असांखे आज़माइण जी ज़रूरत न हूंदी असां ते करम ई करम अहिड़ो कामिल अकमल मुर्शिद मिलियो आहे जो पंहिंजे घर खां जॾहिं पंहिंजे कामिल अकमल मुर्शिद खे सॾु कंदा आहियूं ख़ुदा जो कसम आहे उते घर में करम थींदो आहे। बेशक। त सरकार फरमान था सरकार जी हदीस आहे अन इब्न अब्बास कान कील या रसूल अल्लाह अर्जु जुलसाइना खैरुन काल मन ज़करकुमुल्लाह रुयतहु वज़ाद फी इल्मिकुम व मंतिकुहु व ज़करकुम बिल आखिरत अमलुहु। सरकार फरमाइन था रिवायत है अब्दुल्लाह बिन अब्बास का रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी खिदमत अक़दस में अर्ज़ कयो वियो या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम या रसूलल्लाह असांजे लाइ सरकार जी खिदमत में अर्ज़ कयो वियो या रसूलल्लाह असांजे लाइ बेहतरीन सोबत कंहिंजी आहे। मरहबा। तो सरकार फरमायो तव्हांजे लाइ बेहतरीन सोबत उनजी आहे जंहिंजी ज़ियारत अव्हांखे अल्लाह जी यादि ॾियाराए। सुभान अल्लाह। सरकार छा फरमायो बेहतरीन सोबत उनजी आहे तव्हांजे लाइ जंहिंजे चेहरे ते नज़र पवण सां अज खुद दिल मां ज़ुबान मां ही आवाज़ जारी थे अल्लाह अल्लाह। इश्क से चो अल्लाह अल्लाह। मोहब्बत से चो वलवले से चो अल्लाह। अब तो सरकार फरमान था बेहतरीन सोबत उनजी आहे तव्हांजे लाइ जंहिंजी गुफ्तगू अव्हांजे इल्म में इज़ाफ़ो करे ऐं अॻिते सरकार फरमान था ऐं जंहिंजो अमल तव्हांखे आख़िरत जी यादि ॾियाराए। यानी सरकार फरमायो उन अल्लाह वारे जी सोबत इख्तियार करो जंहिंजे चेहरे मुबारक ते नज़र पवण सां अज खुद दिल मां ही आवाज़ निकिरे अल्लाह अल्लाह अल्लाह। यानी जंहिंजे चेहरे ते नज़र पवे त अल्लाह यादि अचे। सरकार छा फरमायो जंहिंजी गुफ्तगू ॿुधण सां अल्लाह जो ख़ौफ दिल में पैदा थिए सरकार जी सच्ची मोहब्बत दिल में पैदा थिए जंहिंजी सोबत इख्तियार करण सां बदबख्त नेक बख्त बणिजी वञे। सुभान। ये सब निशानियों ये सब खूबियूं अल्लाह ताला हिन दौर में रखियूं आहिनि त असांजे कामिल अकमल मुर्शिद में रखियूं आहिनि। बेशक। या अय्युहल्लज़ीना आमनु तक़ुल्लाह व कूनू मअस्सादिकीन। सरकार जी भी हदीस है सरकार फरमाइन था अन अब्दुल्लाह इब्न मसूद कान रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन्न मिनन नास मफातीह लिज़िक्रिल्लाह इज़ा ज़ुकिरल्लाह।
सुभान अल्लाह। रिवायत है अब्दुल्लाह बिन मसूद का, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, यकीनन कुछ अल्लाह जा मक़बूल बना, अल्लाह जे ज़िक्र जो कुछ चाबियूं आहिनि। उन्होंने अल्लाह वारनि जे ॾिसण सां सरकार अल्लाह वारनि जी निशानी बयान फरमाए रहा आहिनि। सरकार फरमाइनि था, उन्हनि अल्लाह वारनि जे ॾिसण सां अल्लाह याद ईंदो आहे। जरा सोचो, अल्लाह ताला हर कंहिंखे पंहिंजा मुर्शिद कामिल बख़्शे ॾे, आमीन। पर असांखे अल्लाह ताला उहो कामिल अकमल मुर्शिद अता फरमायो आहे। पहचान पहचान जॾहिं मुर्शिदनि करीमनि जो कंहिं रस्ते सां गुज़र थींदो आहे, कंहिं रस्ते सां गुज़र थींदो आहे, पहचान पर पाण खे जॾहिं मुर्शिद हुसैन जे चेहरे ते नज़र पवंदी आहे त अज ख़ुदि दिलि मां ज़मीन मां ही आवाज़ जारी थींदो आहे, अल्लाह इश्क सां चयो अल्लाह। हथनि खे परचम बनायो, हथनि खे लहरायो, अल्लाह अल्लाह अल्लाह। आखिरी हदीस मां बयान कंदुमि। सुभान अल्लाह। असां त निकम आहियूं वली साहब, जी मुंहिंजा साईं, न असां में एतिरियूं नेकियूं आहिनि, पर नाज़ आहे त संदन जी नज़र कामिल ते नाज़ आहे। सरकार पाण फरमायो आहे, सच्चा सच्चा। सरकार फरमाइनि था, अन अबी ज़र्र अन्नहु क़ाल या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अर्रजुल युहिब्बुल कौम वला यस्ततीअ अन यहमल कअमलिहिम काल इन्नका। सरकार फरमा रहे हैं, काल इन्नका या अबा ज़र्र मरहबा हे अबू ज़र, या अबा ज़र्र मा मन अहबब्त काल फ़इन्नी उहिब्बुल्लाह व रसूलहु काल अंत या अबा ज़र्र मा मन अहबब्त काल फ़आदहा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। शार्द क्यम मरहबा के पंहिंजे नेकियुनि ते नाज़ न आहे, असांखे नाज़ आहे त सरकार जे जी नज़र ते नाज़ आहे, असांखे नाज़ आहे त हुसैनी निस्बत ते नाज़ आहे। सरकार फरमाइनि था, रिवायत है अबू ज़र खां बयान करे थो, मां अर्ज़ कयो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, हिकु माण्हू कैसा मोहब्बत रखे थो, पर उन्हनि जहिड़ा अमल नथो करे सघे। सरकार फरमायो, ए अबू ज़र, सरकार छा फरमायो, ए अबू ज़र, तू उन्हनि सां गॾु हूंदे जंहिंसां तोखे मोहब्बत आहे। सुभान अल्लाह। वरी अबू ज़र अर्ज़ कयो, जी मुंहिंजा साईं, आशिकान मस्ता मतवाला। वरी सरकार जी ख़िदमत में अबू ज़र अर्ज़ कयो, मां अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल सां मोहब्बत कयां थो। सरकार ॿीहर फरमायो, ए अबू ज़र, तू यकीनन उन्हनि सां गॾु हूंदे जंहिंसां तोखे मोहब्बत आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इन कलमे खे वरी ॿीहर फरमायो, ए अबू ज़र, यकीनन तू उन्हनि सां गॾु हूंदे, तू उन सां गॾु हूंदे जंहिंसां तू मोहब्बत करे, यानी जंहिं मोमिन जा
अमल घट आहिनि, जंहिं मोमिन जा अमल घट आहिनि, पर उन मोमिन जी सच्ची मोहब्बत अल्लाह जे मक़बूल बाननि अल्लाह वारनि सां आहे। अल्लाह जे वलियुनि सां उनजी सच्ची मोहब्बत आहे। उन मोमिन जी मोहब्बत पंहिंजे कामिल अकमल मुर्शिद सां सच्ची मोहब्बत आहे त उन मोहब्बत करण वारे मोमिन जा क़यामत जे ॾींहुं हथ हूंदा, दामन उन जे कामिल अकमल मुर्शिद जी हूंदी। आमीन। टाइम मुख़्तसर आहे। हिन जलसे जो नालो निस्बत अज़मत मुस्तफ़ा शान अहल बैत पसाणे पंहिंजे मुर्शिदनि करीमनि जो इस्तक़बाल थींदो। मूंखे नालो ॻणाइणो जी अबा। इस्तक़बाल थिए त हा हा मौलवी साहब जी मुंहिंजो साईं तयार आहे। तयार हो, सदाई तयार हो। इस्तक़बाल थिए त हेदरी कुवत सां थिए, बेशक बेशक सिद्दीक़ी कुवत सां थिए। बेशक इहो बि यादि रखो, सिद्दीक़ अकबर भी असांजा इमाम आज़म आहिनि। हाँ बेशक सिद्दीक़ अकबर सिलसिले नक्शबंदिया जा इमाम आज़म आहिनि। बेशक सिद्दीक़ अकबर भी असांजा आहिनि। हाँ फारूक आज़म भी असांजा आहिनि। उस्मान ज़ुन्नूरैन भी असांजा आहिनि। मौला अली भी असांजा आहिनि। हुज़ूर जा तमाम सहाबा भी असांजा आहिनि। त सरकार जा तमाम अहल बैत अथार भी असांजा आहिनि। बेशक असां मौला अली जे नारे खे इन करे जाम कराई आम जाम कराईंदाऊं त सरकार जो फरमान आहे, तमाम सहाबा जो मुतफ़क़ अक़ीदो आहे। मौला अली जे ज़िक्र सां, मौला अली जे नारे सां मोमिन ऐं मुनाफ़िक़ जी ख़बर पवंदी आहे त मोमिन कहिड़ो आहे, मुनाफ़िक़ कहिड़ो आहे। सच्चा 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 सच मुंहिंजा साईं तयार वेठा तो। अबू बकर अगर मौला अली जी मोहब्बत तोखे सिखणी आहे हाँ हाँ तो सैयदना सिद्दीक़ अकबर खां सिख। हाँ अगर सैयदना सिद्दीक़ अकबर जी मोहब्बत तोखे सिखणी आहे तो मौला अली खां सिख। हाँ हाँ जॾहिं सरकार जी महफ़िल हूंदी हुई मौलवी साहब जी अबा त जॾहिं मौला अली के अचण में ताख़ीर थी, हाँ जॾहिं मौला अली उन महफ़िल में आया, मौला अली जी मौला सिद्दीक़ अकबर जी मौला अली ते नज़र पई हाँ त सिद्दीक़ अकबर मौला अली जे लाइ उथी बीठा। हाँ बेशक सरकार जी नज़र सिद्दीक़ अकबर ते पई हाँ ऐं ॿी नज़र सरकार जी मौला अली ते पई। सरकार फरमायो, ए अबू बकर हाँ कदर वारे जो शान कदर वारे ॼाणी दो। मरहबा यह है सैयदना सिद्दीक़ अकबर जी मौला अली सां मोहब्बत। रुहमाउ बैनहुम, वो पाण में खीर खंड होया, माखी मखण होया, तू छा मुला छिता थिया। तो चलो पवंदो हिन लाइ ढेड़ा मुतांगे समझे त हैदर हैदर नाम हया थो। पोइ चलो पवंदो सिद्दीक़ भी असांजो आहे, फारूक भी असांजो आहे, उस्मान भी असांजो आहे, त मौला अली भी असांजो आहे। बेशक नारे तहक़ीक़ तू न समझे था माने उहो नारो हणाईंदमि हाँ गली गली नगर नगर अबू बकर बाज़ बोल जाओ गली गली नगर नगर अबू बकर गली गली नगर नगर अबू बकर वर इन नारे खे जी अबा नगर नगर गली गली वरी चवंदा अली अली मां चवां गली गली नगर नगर तव्हां चओ अबू बकर गली गली नगर नगर अबू बकर गली गली नगर नगर अबू बकर मुस्तफा का हम सफर अबू बकर मुस्तफा का हम सफर अबू बकर मैं चवा मुस्तफा का हम सफर तवा चा उमर सुभान अल्लाह मुस्तफा का हम सफर उमर मुस्तफा का हम सफर
नगर नगर गली गली अली 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 नगर नगर गली गली अली 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 मन को तमाला सुहल जागे लो ना साहबा कराम जो मुतफ़क़ अक़ीदो हो त मौला अली जे ज़िक्र सां असां मुनाफ़िक़नि जी पहचान कराईंदा बेशक मन को तमाला सरकार ने क्या बोला सरकार ने क्या फरमाया मन को तमाला सुभान अल्लाह सुभान मन को तमाला सरकार ने क्या बोला मन को तमाला जिसका मैं माला उसका अली माला सब अली वाराओ ना बेशक यातन के परचम बढ़ायो इन नारे सां मां इस्तक़बाल पंहिंजे मुर्शिदन करीमन जो कराईंदम जी अब मन कुंत मौला मां चवां मन कुंत मौला तव्हां चओ अली मौला अली मौला अली मौला गूंज हुजे अली मौला अली मौला अरे हथन खे परचम बढ़ायो हथन खां लॻायो मन कुंत मौला अली मौला मन कुंत मौला अली मौला मन कुंत मौला अली मौला सरकार में बाला अली मन कुंत मौला अली जिसका मैं मौला उसका अली मौला जिसका मैं मौला उसका अली मौला अली मौला सरकार तमाम ईमान वालों के मौला है हाँ तो मौला अली भी तमाम ईमान वालों के मौला है बाज़े बुलंद कहे मौला तमाम ईमान वालों के मौला है। जब सरकार साहबा कराम का मौला है तो मौला अली भी तमाम साहबा कराम का मौला मौला है जब सरकार तमाम ईमान वालों का मौला है तो मौला अली भी तमाम ईमान वालों का मौला मौला है मन को तो मौला अली मौला मन को तो मौला अली मौला नारे तकबीर अल्लाह अकबर उहा सदा लगे जी अब असां जो आवाज दिल्ली ताईं पहुंचे नारा तकबीर अल्लाह अकबर टे दफा चो अल्लाह अकबर इन सदा के बुलंद क्यों वतन खे लहरायो नारा तकबीर अल्लाह अकबर नारा तकबीर अल्लाह अकबर अल्लाह अकबर नारा तकबीर अल्लाह अकबर नारा रिसालत या रसूल अल्लाह नारा रिसालत या रसूल अल्लाह नारा तहकीक हक चारिया नारा तहकीक हक चारिया नारा तहकीक हक चारिया नारा हादी या अली नारा हादी या अली मुर्शिद हुसैन जिंदाबाद हाणे उहा सदा जी अब शाह मर्दा शेर यज़्ज़ा कुव्वत परवर परवरदिगार जी अब ला फकर इल्ला अली ला सैफ इल्ला इल्ला जुल्फ़कार जुल्फ़कार हाणे हैदर वारे विर्द खे बुलंद कयो मुर्शिद करीम जी हैदर 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 बाज़ बुलंद पूरा पंडाल गूंजे हैदर 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 दोस्तों दुआ कयो अल्लाह मुर्शिदन करीमन खे कामिल सेहत खिदरी हयात हथ मथे खणी आमीन चओ हथ मथे खणी आमीन चओ